जी अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सोराब सूमरो ऐं अॼु मां मौजूदु आहियां रोड़ी में, जिते साईं कुमेल हैदर शाह साहिब जी हिन उताक ते आया आहियूं उन्हनि सां मुलाक़ात करणु ऐं कुझु हाल अहिवाल करणु। त सखर शहर जीअं त मुंहिंजो पंहिंजो शहर आहे, जनम भूमि आहे, सो हुन वाले सां आयासीं मुलाक़ात करणु। साईं डिस्ट्रिक्ट काउंसिल जा चेयरमैन आहिनि सखर डिस्ट्रिक्ट काउंसिल जा, यानी जंहिंखे लॉर्ड मेयर चऊं असां। मेयर त आहिनि बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख साहिबु, साईं लॉर्ड मेयर आहिनि, यानी पूरी डिस्ट्रिक्ट जे मथां जेके कमकार थींदा आहिनि। ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? ख़ैर ठीक ठाक? बिल्कुलु थकल लॻो था ॾाढो तव्हां। असां ॾिसूं पिया तव्हांजी एक्टिविटी सोशल मीडिया ते, कॾहिं पनिया आहियो, कॾहिं रोड़ी, कॾहिं सखर, मुख़्तलिफ़ जॻहनि ते जी बिल्कुलु कमकार कयो पिया। सखर जे साईं हवाले सां तव्हांखां पुछंदासीं त अवामी भलाई जे लाइ कहिड़ा कहिड़ा कम तव्हां कया आहिनि? ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी साईं तमामु वॾा हिकिड़ा तारीख़ी कम कया आहिनि, जेका सखर ज़िले जा, सखर शहर लाइ, रोड़ी लाइ ऐं सालियापट लाइ, जेको बि असांजो ज़िलो आहे सॼे लाइ। उन में तव्हां सभिनी खां पहिरां त हेल्थ फैसिलिटीज़ ॾिसंदो त उन में असांजो कीअं SIUT आहे, चिल्ड्रन हॉस्पिटल आहे, तव्हांजो कैंसर हॉस्पिटल सां ठहे थो पियो, NICVD तव्हांजे साम्हूं आहे। वरी एजुकेशन सेक्टर ते बि तव्हां ईंदव त IBS सखर तव्हांजे साम्हूं आहे, रोड यूनिवर्सिटी आहे, बेगम नुसरत यूनिवर्सिटी आहे, अलामा इक़बाल यूनिवर्सिटी आहे। मां जॾहिं खां ज़िले जो नाज़िम चेयरमैन थियो आहियां त पहिरीं इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जेकी असां दाऊद जो कैंपस खणी आया आहियूं, जेकी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट मां ठही आहे, उहा असां स्टार्ट कई आहे। रोड रस्तनि जो तव्हां नेटवर्क ॾिसो, गर्ल्स कॉलेजिस एक्स्ट्रा असां रोड़ी में ठाहियो आहे, सालियापट में ठहे पियो। त इहा शयूं जेकियूं आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु वॾे पैमाने ते कयूं आहिनि। तव्हां रोड ॾिसो, तव्हां पुलिस ऑफिसर्स खां पुछंदो जेको कचो मशहूरु आहे, त असांजे सखर ज़िले जे कचे में तव्हां ओवरहेड ब्रिजिस ॾिसंदव, तव्हां रोड ॾिसंदव, रस्ता ॾिसंदव, पका रस्ता ॾिसंदव। ऐं इहा छो त डिस्ट्रिक्ट काउंसिल जी हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे, ऐं उन में जेको क्रेडिट आहे उहो असांजे जेको विजन आहे उहो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो आहे। असांजी जेकी सीनियर लीडरशिप आहे सखर जी, साईं खुर्शीद अहमद शाह साहिबु आहे, नासिर शाह साहिबु आहे, अवेस कादिर शाह साहिबु आहे, नोमान इस्लाम साहिबु आहे, या पंहिंजो इकराम ख़ान आहे। सभु असां गॾु आहियूं ऐं गॾु वेही मिली करे स्कीम्स ठाहींदा आहियूं। हर कोई पंहिंजे इलाइक़े लाइ स्कीम्स ठाहींदो आहे, वरी अप्रूव कराईंदा आहियूं। त इन में क्रेडिट बि सभिनी जो आहे। ऐं का अहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे जेकी सम्झूं था पिया त डिस्ट्रिक्ट काउंसिल लाइ डिस्ट्रिक्ट लाइ का ग़लति आहे, त उहो वरी डिस्क्रेडिट बि सभिनी जो आहे। हुन में असां इन में बि असां हूंदा आहियूं त उहा इहा असांजी सभिनी जी तरफ़ां इहा ग़लति ॻाल्हि थी आहे। ऐं एज़ अ ज़िला चेयरमैन तव्हां पहिरों दफ़ा ॾिठो हूंदो त असां रोड़ी सिटी में मरीम नवाज़ साहिबा खां बि पहिरां असां वाईफाई फ्री कयोसीं। त हाणे आया हूंदो त बिलावल भुट्टो फ्री वाईफाई तव्हांखे आयो हूंदो। इहो माना पंजाब खां पहिरियां तव्हां हिते असां पहिरां कयोसीं। एयर एम्बुलेंस बि असां पहिरां शुरू कईसीं। उहो मां ॾिठो जहाज़ जेको तव्हां जी, उहा बि डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट, मतिलबु मां ॾाढो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां असांजे चीफ मिनिस्टर सिंध साहिब जो, साईं मुराद अली शाह साहिब जो, त उन्हनि इहा अप्रूवल बि ॾिनी, मदद बि कई। ऐं फस्ट ज़िला काउंसिल आहे जंहिं असां एयर एम्बुलेंस शुरू कईसीं। असां जंहिंमां हिन वक़्तु ताईं अॼु असांजो 10हों महीनो आहे, असां मोर देन 37 केसिस फ्लाइट्स खयूं आहिनि, ऐं उन मां 98% असां पेशेंट जी जान बचाई आहे। माना जेकी थी आहे लाड़काणे में बि असां यूज़ कई आहे। इवन पुलिस वारो को ज़ख़्मी थींदो आहे, सही उहा बि असांखे कॉल कई। एयर एम्बुलेंस जेका इहा आम माण्हुनि जे लाइ आहे, आम माण्हुनि लाइ, ऐं फ्री ऑफ कॉस्ट। कुझु बि थिए त हिकदमि जी कराची खणी माण्हू, कराची जीअं रस्ता बंदि, हाणे रस्ता बंदि में बि असांखे कॉल कयोसीं, रस्ता बंदि आहिनि, ॾाढो पेशेंट सीरियस आहे, ऐं असां हुननि खे एयर एम्बुलेंस ॾिनीसीं। सही। हाणे कुझु अर्सो अॻु लाड़काणे जो बि हिकिड़ो वापारी जेको दीवान हुयो, उन ते हमिलो थियो हुयो, उनखे बि असां सीरियस हुयो, त जी अदी फरियाल तालपुर साहिबा असांखे ऑर्डर्स कया, उन्हनि जी कॉल आई, ऐं असां उहा फौरन लाड़काना पुॼायोसीं। पेशेंट असां उहो पुॼायोसीं कराची में, उन खां पोइ उनजी डेथ थी वई, पर लाइव पेशेंट पुॻो ऐं फुल फ्री उन में। त अहिड़ा तमामु घणा असांजा इक़दामात आहिनि। फेरी सर्विस तव्हां ॾिसो त असां स्टार्ट कई आहे, जेकी सखर ऐं रोड़ीअ जे विच में हले थी पई। बर्तानिया जे दौर में हलंदी हुई, ऐं बर्तानिया जे दौर खां पोइ हमेशह सखर वारनि जी जेको बि हिते साह अचे, तव्हां जहिड़ा वॾा असांजा सिंध जा सुपरस्टार्स अचनि त उहे हमेशह चवंदा हुआसीं, एॾा ॿ सुठा शहर आहिनि, हिते का कश्ती हुजे, को मानी खाऊं, को रेस्टोरेंट हुजे। अॼु तव्हां ॾिसो असां हिकिड़ो ॿिज विझी छॾियो आहे, फेरी सर्विस जेका तव्हां शुरू कई आहे। ऐं तव्हांखे मां हिकु दफ़ो इहो ॿुधो हुयो त तव्हां इहा शहीद जान मोहम्मद महर जे नाले सां मनसूब कई आहे। शहीद जान मोहम्मद महर साहिब जे नाले सां असां पार्क ठाहियो आहे। छो त जान मोहम्मद महर साहिबु मूंसां तमामु वेझो हूंदो, फैमिली वांगुरु हूंदो हुयो। ऐं जान मोहम्मद महर साहिबु जॾहिं गर्मियुनि जी छुट्टी में ॿाहिरि वियो त मरी साइड ऐं अप नॉर्थ साइड वियो, त उतां मूंखे ज़िप लाइन पियो करे ऐं मूंखे फोटो कढी मोकिले, ऐं मूंखे चई साईं हे ॾिसो हिते आहे, इहो सखर में शुरू कयो।
सही, ऐं सही। कश्ती शुरू कयो, जेट स्की शुरू कयो, को कुझु फनलैंड हुजे त मां हुनखे लिखियुमि त आई एम वर्किंग ऑन इट, मां हिन ते कमु कयां थो कमु पियो। कयो। ऐं जॾहिं मां इफ़्तिताह कयुमि त जान मोहम्मद साहब जो जेको ज़िंदगी जो लास्ट इंटरव्यू हो उहो मूंखां वरितो हा, इन फेरी सर्विस ते। ऐं 2 ॾींहंनि खां पोइ मां कराची आयुमि ऐं शहीद थी विया। त उन पार्क जो नालो फेरी मनसूख पॉइंट जो कयो नालो अथव। मां जान मोहम्मद महर, शहीद जान मोहम्मद महर पार्क रखियो। सही, बिल्कुलु। असांजी जेका फेरी सर्विस जी तव्हां ॻाल्हि कई, इन जो त ॿुधो आहे किरायो बि वॾो महांगो आहे, ग़रीब माण्हू कीअं अफोर्ड करे सघे। न असल में छा आहे हुनजो जेको क्रूज़ आहे उहो थोरो महांगो रखियो अथऊं, अच्छा, उन ते असां घटि करायूं था पिया। ऐं बाक़ी जेकी फेरी आहे हिन वक़्तु ताईं त तक़रीबन 90% फ्री आहे। तव्हां जहिड़ो दोस्त फोन करे थो, हाणे मां हुन खां पैसा कीअं वठां? सही, सही। इन करे असां हाणे पोएं महीने टिकट बूथ ठाहियो आहे त बाबा टिकट वठो कुझु ऐं न उन कुझु, हा। उन ते चढ़ो। सही, सही। त इन में बि असांजो एजुकेशन मिनिस्टर जाम ख़ान शोरो साहब या उन्हनि जी पूरी टीम, उन्हनि मूंखे रेंटल बेसिस ते इहा परमिशन ॾिनी हुई त तव्हां भले ऑन रेंट इहो ठाहियो ऐं उन में लिखाए वठूं त कोई बि कंस्ट्रक्टिव कमु न कंदो। त जीअं को सीमेंट जो दरिया जे कप ते आहे, सुभाणे पाणी वधे थो, को सैलाब थो अचे, त जेकी बि शइ तव्हां कयो ईअं वुडन कयो त जीअं असां हुनखे ईज़ीली वरी रिमूव कराए सघूं। हाणे जेको साईं ॿबरले में धरणो लॻो हुयो केनालनि जे ख़िलाफ़, उन में बि तव्हां ॾे इहो क्रेडिट वञे थो त तव्हां जेको नोटिफिकेशन आयो जीअं तव्हां उते खणी उहो पहुता हुयो सभ खां पहिरियां। त इन में छा था सम्झो? माण्हू त अक्सर इहो चवंदा त साईं इहो मिड़ई ईअं टारो कयो अथऊं, फ़िलहालु हुनखे नटायो अथऊं सिंधियुनि खे, ऐं केनाल ठही वेंदा। तव्हां छा था सम्झो हिन बारे में? ॾिसो, ॿबरले वारो धरने में जेका बि असांजी सिविल सोसाइटी हुई, जेका बि असांजा वकिला दोस्त हुया, जेका असांजा सिंधी दोस्त हुया, जंहिंखे सिंध जो दर्द हुयो, उन में बशमूलियत पाकिस्तान पीपल्स पार्टी। तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं इहा दोस्त आया त इन्हनि दोस्तनि खे वधि में वधि जेको लुक आफ्टर कराए पियो वञे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा पंहिंजा साथी हुया। जेका असांजा दोस्त हुया उहा हुते बीठा हुया। बिल्कुलु। मां हिकिड़ी वीडियो ॾिठी, ज़बरदस्त ख़ान महर जेको आहे सो उन पंहिंजी ओताक खोले छॾी त भली हिते अची रहनि। ज़बरदस्त महर साहब आहे, असांजो पप्पू खान महर पप्पू साहब खान आहे, महर पाणी बोतलूं पाणी हुते पुॼाए बोतलां पुॼाए पोइ जेका जेका असांजा दोस्तनि तव्हां जी, हुते जी, ॾिठा जी। हूंदा, शाहिद शाह साहब आहे, सैयदनि उतां जा, उहा सभु जंहिंजो डायरेक्टली तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा तमामु पुराणा इहा दोस्त तमामु पुराणा साथी आहिनि ऐं इलेक्शन बि विढ़ंदा रहंदा आहिनि पाकिस्तान पीपल्स। पर कॾहिं बि तव्हां इहो न ॾिठो हूंदो त असां को उते पीपल्स पार्टी एज़ ए गवर्नमेंट उते का सख़्ती कई हुजे, को उहो कयो हुजे। पर उन में कुझु अहिड़ा माण्हू अची विया, अहिड़ा अनासिर अची विया जेका उन्हनि दोस्तनि जो उहो प्लेटफॉर्म ख़राबु पिया करनि। उते वेही करे नारेबाज़ी पिया करनि, गारियूं पिया ॾियनि। असांजे मुल्क जो मां तमामु इन ॻाल्हि ते दुख थींदो आहे त असांखे एथिक्स सब्जेक्ट जेको आहे न उहो ज़रूरु ॿारनि खे पढ़ाइणु खपे। त का बि अहिड़ी ॻाल्हि हुजे, तव्हां ॿाहिरि मुल्क खे एॾो कॉपी कंदा आहियो त साईं ॿाहिरि मुल्क में या असांजे मुल्क में आहे, तव्हां ॿाहिरि मुल्क जा एहतजाजात ॾिठा आहिनि? एहतजाज कयो, एहतजाज तव्हांजो हक़ आहे। एहतजाज साईं उहे त न कनि जीअं शहबाज शरीफ़ अचो ईअं उहो न करनि, खणी ॿी का शइ करनि, पर पुरअमन एहतजाज त भले पुरअमन करनि। हे बि त पुरअमन एहतजाज हुयो पर न जेको तव्हां ॾिसो न, इहा अॼुकल्ह सोशल मीडिया दौर आहे, इहा वीडियोज़ तव्हांजी भेण बि ॾिसे थी पई, तव्हांजी वालदा ॾिसे थी पई, तव्हांजी धीअ ॾिसे थी पई, तव्हांजी घरवारी ॾिसे थी पई। उन में छा लैंग्वेज यूज़ थी थिए, तव्हांजी औलाद ॾिसे थी पई, तव्हांजा नंढा ॿार, लैंग्वेज यूज़ न उहा लैंग्वेज उहा छा पढ़ंदा? सुभाणे उहा ई वॾा थींदा। उहा जेकी लैंग्वेज ॻाल्हाइनि था पिया, जेके घटि वधि जेकी गलीज़ लैंग्वेज यूज़ थी थिए, उन मां छा पंहिंजो माशरो सां छा सिंध खे तव्हां छा था मैसेज ॾियणु चाहियो? सिंधी ॿोली, सिंधी रवाज, सिंधी मेज़बानी, सिंध जी जेको प्यार आहे उहो त दुनिया में मशहूरु आहे। बिल्कुलु, बिल्कुलु। त उन जे बावजूदि इहो धरनो जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कोशिशनि सां CCI में कैंसिल करायो वियो ऐं कैनाल नामंज़ूर आहिनि, त उन में असांजे वकिला दोस्तनि चयो त असांखे ऑफिशियली इहो लेटर गवर्नमेंट ॾे त जीअं असां पोइ उन ते ज़रूरु उन वक़्तु राति जो 11-12 बजे मां ई मौजूदु हुउमि। त मां डिप्टी कमिश्नर साहब, SSP साहब, असां वियासीं ऐं उन्हनि खे ऑफिशियल नोटिफिकेशन ॾिनोसीं। ॿिए ॾींहुं होम मिनिस्टर साहब आयो, ज़ियाल अंजार साहब आयो, मां ऐं ज़ियाल अंजार साहब वञी करे हुन सां मुज़ाकरात कयासीं। उन में हुननि चयो त असांजो अञा हिकिड़ो इन में रहे थो कॉर्पोरेट फार्मिंग जे हवाले सां, ऐं उहा हिन में न आहे। त उन में असां चयोसीं तव्हां पंहिंजो वफ़द ठाहियो, जेको बि तव्हां ठाहियो, 7 ॼणनि जो ठाहियो, 8 ॼणनि जो ठाहियो, उहो वफ़द अचे कराची, पाकिस्तान पीपल्स पार्टी, सिंध गवर्नमेंट, CM साहब, असांजो मिनिस्टर्स, इवन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब तव्हां सां मुलाक़ात कंदो। एंड अगरि तव्हां सम्झो था त हिन में का ॻाल्हि ग़लति आहे, इन में को सिंध जो नुक़सानु आहे, को सिंध लाइ प्रॉब्लमेटिक आहे, त न कंदासीं। का अहिड़ी ॻाल्हि त आहे न कोई बि। ऐं इहो कीअं थी सघे थो साईं? तव्हां पाण सोचो, जंहिंजी वालदा शहीद थी हुजे इन सिंध जे लाइ, इन पाकिस्तान लाइ, जंहिंजो नानो शहीद थियो हुजे इन पाकिस्तान लाइ, उहो कॾहिं अहिड़ी का ॻाल्हि कंदो जेको सिंध खे नुक़सानु थिए? का हिकिड़ी इलेक्शन जे लाइ या हिकिड़े चंद टाइम जे इक़्तिदार लाइ
को सिंध सां सौदेबाज़ी थी बिल्कुलु नथी थी सघे हिन में। अच्छा साईं, कुझु ॾींहं अॻु असांजो दोस्त आहे हैदर कादरी, ॾाढो सुठो आर्टिस्ट आहे, उन हिकिड़ी वीडियो ठाही हुई जेको वॉकिंग ट्रैक ते झंडो लॻल आहे। सो तव्हांजे त खणी उहो टेन्योर में न हुयो, 2020 में 14 अगस्त उन इफ़्ताह थियो, उन जे लाइ उन चयो आहे त 10 करोड़ उन ते ख़र्च थियो आहे। अच्छा वाक़ई एतिरो ख़र्च थियो आहे उन ते? हे वॉकिंग ट्रैक ठहियो हुयो ऐं इहो वर्ल्ड ग्लोब ठहियो हुयो जेको तव्हां ॾिसो था पिया, इहो जॾहिं साईं नासिर शाह ज़िला नाज़िम वारे टाइम ते ठहियो हुयो। ऐं हाणे जेको इहो झंडो लॻो आहे, इहो झंडो असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हाणे जेको पोयों टेन्योर हो उन में लॻो, ऐं 10 करोड़ जी लागत न हुई, घटि लागत हुई, ऐं सिंबल ऑफ सखर ठही वियो आहे, सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु। ऐं सिंध जो पहिरियों नंबर आहे, पाकिस्तान में ॿियो नंबर आहे, पाकिस्तान ॿियो नंबर, ऐं पूरे वर्ल्ड में 11 नंबर ते आहे। त इहो हिकिड़ो सिंबल ऑफ सखर ठहियो आहे। त ज़रूरु माण्हू जॾहिं एडिंग पोस्टुनि ते हूंदो आहे, मेयर हूंदो आहे, लॉर्ड मेयर हूंदो आहे, मिनिस्टर हूंदो आहे, का बि ॾिसंदो चाहींदो आहे त मां हिकिड़ो अहिड़ो सिंबल ठाहियां जेको मां खां पोइ बि यादि। हाणे इहो झंडो तव्हां जेसि ताईं अलाह साईं हिनखे हमेशह बरक़रार रखंदो, पर जॾहिं बि हूंदो सिंबल ऑफ सखर। एतिरो ख़र्च थियो आहे या घटि थियो आहे? 10 करोड़ त न थियो हूंदो, मुंहिंजे ख़्याल सां घटि थियो, पर मूंखे प्रॉपर फैक्ट्स एंड फिगर आहे। हर साल बजट जेका अचे थी उन में जेको झंडो चेंज थो थिए 14 अगस्त ते, त उनजी बि बजट रखी वेंदी आहे। झंडे जो फ्लैग चेंज थो थिए, डंडो नथो चेंज थिए। लोह जो आहे उहो डंडो साॻियो आहे, झंडो मथां चेंज, झंडो कपिड़ो जेको आहे उहो चेंज थियो आहे। सुठी ॻाल्हि आहे इहा, माना घटि थियो आहे, 10 करोड़ न थियो, 10 करोड़ घटि थियो हूंदो। अच्छा, जीअं हाणे इहो मेयर साहिब जो झंडो हणायो, मुस्तक़बिल में सखर जे लाइ तव्हां छा इरादो रखो था? कहिड़ी तव्हां हिते तरक़ी कंदा वञो? असां साईं हिन वक़्तु कमु था कयूं, मां फ्री पहिरियों जिला कौंसिल आहे जंहिं फ्री CSS क्लास हलाया आहिनि IBS सखर में, ऐं उन्हनि खे असां 2.5 करोड़ रुपया ॾिना आहिनि, जंहिंमें असां सखर ज़िले जा 70 ॿार ऐं असां 5 ॿार असांजा खैरपुर जा, 5 ॿार घोटकी जा, 5 ॿार शिकारपुर जा, 5 लाड़काणे जा, 5 कश्मीर कंदुकोट जा, उनजो टेस्ट रखियोसीं। जेका ॿार ॿाराड़ी में रहंदा उन जी असां परसेंटेज रखीसीं 35%, जेका शहरनि जा ॿार आहिनि उन्हनि जी परसेंटेज रखीसीं 45%। फ्री ऑफ कास्ट उन्हनि खे CSS जी तयारी कराई। CSS तयारी IBM में असांजो कमिश्नर हिकु ॾींहुं क्लास वठंदो आहे, हिकु ॾींहुं SSP वठंदो आहे, हिकु ॾींहुं DC वठंदो आहे। IB उते प्रॉपर नओं स्टाफ रखियो आहे, उन्हनि खे मानी ॾींदा आहियूं उन पैसनि में, उन्हनि खे जेका ट्रांसपोर्ट आहे उहा ॾींदा आहियूं, जेका ॿाहिरि इलाइक़े जा आहिनि अकोमोडेशन बि उन्हनि में आहे। इहा डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट सखर कयो आहे, ऐं उन खां पोइ ॿियनि ज़िलनि में हाणे शुरू कयो आहे। IB सां राब्तो कयो अथऊं त असांखे बि हितां शुरू करायो। मां हिकिड़ो वॾो रिज़ॉर्ट ठाहियां थो पियो, जंहिंजी तव्हां ॾिठी हूंदी मुंहिंजी मीटिंग थी प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब सां, ऐं उन्हनि बाक़ाइदगी सां चीफ मिनिस्टर साहब खे बि रिक्वेस्ट कई, चीफ मिनिस्टर साहब खे चयूं बि सही त इहो ज़रूरु करिणो आहे। असां उन ज़मीन जा PP मोड ते खणी था वञूं, जेको रोड़ी मोटरवे ते तव्हां लहंदो, इहो सखर जो हिकिड़ो गेम चेंजर रिज़ॉर्ट हूंदो, जंहिंमें जेको बि कराची खां इस्लामाबाद वेंदो उहो त ज़रूरु स्टॉप ओवर कंदो, जेको इस्लामाबाद लाहौर खां कराची वेंदो उहो ज़रूरु त स्टॉप ओवर कंदो। रिज़ॉर्ट ठहंदो जेको 150-200 एकड़ ज़मीन आहे, ऐं उन ते असां फनलैंड, प्लेलैंड, वाटर एक्टिविटीज़, रहाइश, रेस्टोरेंट्स, एवरीथिंग विल बी देयर, ताकी जेका बि ऐं हुते रोज़गार वधंदो। ऐं सखर जी जेकी पहचान आहे, पहिरीं मस्जिद मोहम्मद बिन कासिम ठाही, उहा असां वटि 4 ई शयूं आहिनि। मां चवंदो आहियां त सखर जेको आहे उहो पाकिस्तान जो जयपुर आहे। तव्हां हिते हिस्ट्री ॾिसंदो, तव्हां हिते पहाड़ी इलाइक़ा ॾिसंदो, तव्हां हिते रेगिस्तान ॾिसंदो, तव्हां हिते जंगल ॾिसंदो, ऐं ॿियो तव्हां मोनूमेंट्स ॾिसंदो। रोड़ी त मशहूरु आहे सूफ़िन जो शहर, 1.25 लख पीर आहे। त इन करे इन ते कमु था कयूं त जीअं टूरिज़म वधे, जीअं बहितरी अचे, असां वटि यूनिवर्सिटीज़ अची वियूं आहिनि, ॿार अची विया आहिनि, सराउंडिंग्स मां इलाही फैमिलीज़ शिफ्ट थियूं आहिनि, त उहो टूरिज़म वधंदो, रोज़गार पैदा थींदो, ऐं इनशाअल्लाह जेकी थोरी घणी असांजे ज़िले में प्रॉब्लम आहिनि फोर जा या अहिड़ी चोरी चकारी जा, जॾहिं तव्हां रोज़गार मुहैया कंदो, जॾहिं तव्हां शयुनि खे ईज़ कंदो, त उहो इनशाअल्लाह ख़तमु थी वेंदो। अच्छा, असां ॾिठोसीं न्यू ईयर ते तव्हां ॾाढी माशाअल्लाह आतिशबाज़ी कराई, ॾाढी लैंसडाउन पुल ते, त उहा आतिशबाज़ी सुठी ॻाल्हि आहे तव्हां कराई, हिकिड़ो नई शइ थी वई आहे। असांखे यादि अची वियो लंडन में जॾहिं असां टावर ब्रिज ते वियासीं, त उते बि इहा आतिशबाज़ी थींदी आहे, फायर वर्क्स थींदो आहे। पर हाणे जीअं त मुहर्रम अचे थो 2 महीननि खां पोइ, ऐं सखर खां काफ़िला ईंदा आहिनि, रोड़ीअ में वॾे में वॾो हिकिड़ो इज्तिमा थींदो आहे जेको 9 मुहर्रम जो, त लैंसडाउन पुल जे भरिसां जेका फुटपाथ आहे उहा हिकिड़ो पासो ठही आहे, अञा ॿियो पासो न ठहियो आहे, त छा इहो महीने 2 में कंप्लीट थी वेंदो कमु? इनशाअल्लाह जी, हिन ते कमु हले थो पियो। असांजो इहो कल्चर डिपार्टमेंट कमु करे थो पियो, ऐं इन ई ते जॾहिं नासिर शाह साहब वज़ीर बल्दियात हुया, असां इन पुल ते हिकिड़ा ॿियो बि प्रोजेक्ट रखियो आहे, जेकी हिन दफ़े त असां लाइटिंग ऐं फायर वर्क्स ईअं करायोसीं
ऐं हुन ते प्रॉपर हिकिड़ो तव्हांजो LED शो हलंदो विथ लाइटिंग। अच्छा हुन ते कमु हले थो पियो। जॾहिं पोएं टेन्योर में साईं मुराद अली शाह साहिबु ऐं नासिर शाह साहिबु ॿिन्हिनि हिन ते पैसा रखिया ऐं इहो असां हिन में इनशाला तव्हां ॾिसंदव त उहो बि हले थो पियो। ऐं हे जेको कमु फ़िलहालु थी चुको आहे इहो कल्चर डिपार्टमेंट कयो आहे। अच्छा ज़ुल्फ़कार शाह साहिब खे असां चयो बि आहे, असां इफ़्तिताह बि कयोसीं, मां नासिर शाह साहिबु ज़ुल्फ़कार शाह टिनिनि। ऐं इनशाला कोशिशि इहा आहे त मुहर्रम खां पहिरां उहो जेको हुनजो आहे उहो ठही वञे, न त पोइ हिनखे सिक्योर करे ऐं इनशाला काफ़िलनि खे असांजी ज़िमेदारी बि आहे ऐं असांजो फ़र्ज़ु बि आहे त हुनखे टपराईंदासीं। बिल्कुलु, वॾी महिरबानी साईं कुमेल हैदर शाह साहिबु, Thank you, तव्हां सां मुख़्तसर कचहरी थी वई। नाज़रीन, उस्ताद बुखारी चयो आहे त जो क़ौम जीआरे सो जीअंदो रहंदो, जो आम गुज़ारे सो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तहक़ीक़ ॾिनी पक आहे जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो। तमामु बहितरीनु कमु कनि पिया असांजा साईं ख़ुर्शीद शाह हुजे, साईं नासिर शाह हुजे, साईं अवैस कादिर शाह साहिबु, साईं कुमेल हैदर शाह साहिबु ॾाढो सुठो कमु पिया कनि। सखर में रोड़ी में असां पाण ॾिसूं था, तालीम जे हवाले सां बि, सिहत जे हवाले सां बि ऐं तफ़रीह हवाले सां बि ॾाढो सुठो कमु पिया कनि। सो इन ते असांजे अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणे ते पहुतो। ईंदड़ वरी कंहिं नए महिमान सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।